अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो जेका हाणे एपिसोड ईंदा इन्हनि में हिकिड़ो ग्रुप ख़ुशि रहंदो, उन्हनि जी टेंशन ख़तमु थी चुकी आहे। उहे आहिनि मुराद वारनि जो टेंशन ख़तमु थी वियो, छो त उन्हनि जो जहिड़ो हली रहियो हो रहज़न वारनि सां। ऐं मुराद वरी अहिड़ो भाड़ियो न आहे जो पोयों वार करे, उन गुलपरी खे बि हथु करे विधो, रहज़न वारा कुझु न करे सघिया। ऐं रहज़न वारनि जी कंध में पइजी वियो मंसूर खान वारो मसइलो शाहनवाज़ खड़ो कयो हुयो, लेकिन रहज़न वारा न विड़ी रहिया हुया मंसूर खान सां। जॾहिं हाणे उन्हनि खे जवाज़ मिली वियो, छोकिरी भॼी वई, हाणे उनखे त पक आहे त हाणे छा कयूं। हाणे शाहनवाज़ खान उनखे गुतां बि ॾिए थो, लेकिन मंसूर खान सां उहो नथा विड़ी सघनि। ऐं मंसूर खान वटि छोकिरी बि कोन्हे, राज़न सम्झी चुको आहे, सियाणो मल आहे। हाणे राज़न वारा हेॾे होॾे ॻोल्हींदा छोकिरी खे, मन किथां ख़बर पवे। तमामु जल्द दोस्तो सोढल त फ़िलहालु इन शइ जो मौक़ो इंतज़ारु कंदो, मामिलो ठरे त पोइ ॿुधायां त छोकिरी मूं वटि आहे, तव्हां गुलपरी जो संग जो निकाह टुड़ियो ऐं तलाक ॾे ककर, मां हुन सां शादी कंदुमि ऐं तव्हांजो संग मां वापसि कंदुमि, मूं वटि आहे। लेकिन काफ़ी अरसे खां पोइ ॿुधाईंदो, सोढल एतिरो जल्दी बि न ॿुधाईंदो। ऐं मुराद फ़िलहालु सकून में आहे, पोइ मुराद बि सोढल खां नाराज़ थी वेंदो, मंसूर खान बि नाराज़ थी वेंदो।